सिंधी अदबी संगत शाख मल्ली जी दस्तूरी कजणी अवामी प्रेस क्लब मलिर में नामियारी शायर लजपत राय जी सदारत हेठ थी गुज़री जड़त कार्रवाई में सेक्रेटरी मुजीब सिंधी हलाई। गजणी में मुजीब सिंधी, लजपत राय, कंबर बट, असकर मेहराई, सैयद गफूर शाह नकवी, अहमदाद लाशरी, सिकंदर सरवाणा, अब्दुल गफ़ार अबद, न्याज़ शाह, मुख्तियार मक्सी, अमृता डाहिरी पंहिंजो निकोड़ तख़लीक़ूं पेश कयूं जॾहिं त नौजवान रागी अब्दुल ख़ालिक भट्टी कसीदो पेश कयो। सदारती ख़िताब कंदे लजपत राय चयो त सिंधी अदबी संगत शाख मलिर कराची जो मुतहरिक मुतहद ऐं जदोजहद कंदड़ नुमाया शाख आहे जेका बाक़ाइदगी सां अदबी, तनक़ीदी ऐं शऊरी सरगर्मियूं मुनक़द करे रही आहे। हुन चयो त अदब में तनक़ीद जी वॾी अहमियत आहे ऐं सुठी तख़लीक़ लाइ तनक़ीदी अमल ज़रूरी आहे। इन मौक़े ते मुजीब सिंधी चयो त शाख मलिर में मयारी तख़लीकारनि जी शमूलियत खे अवलियत ॾिनी वेंदी ऐं आइन मूजिबि ग़ैर हाज़िर मेंबरनि जी रुकनियत ख़तमु कई वेंदी। गजणी में सामी मेमण, अब्दुल लतीफ़ लांघा, इनायत अली शाह, ज़ही डाहिरी, नूर हसन चन्नू समेत वॾे अंग में अदब दोस्तनि शिरकत कई।